अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा बाजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत करीमा मूं तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आ, जंहिंजे बारे में इंशाअल्लाहुल अज़ीज़ चंद ॻाल्हि ॿुधाइण जो इरादो करे हाज़िर थियो आहियां। दुआ फरमायो अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल शाल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तवां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां अव्वल आयत करीमा जेका मूं तिलावत कई आ उन जी माना खे तव्हीं गौर सां ॿुधण जी कोशिश कजो ऐं उहा माना पंहिंजे दिल में हंढाइजो
त जीअं तव्हांखे अॻिते जेके बि ॻाल्हियूं कयूं वञनि सम्झ में आसानी सां अची वञनि। जेकॾहिं तव्हां क़ुरान पाक जी आयत करीमा सम्झी वरिती त सॼो मज़मून तव्हांखे सम्झ में अची वेंदो। आओ तव्हांजे आॾो आयत करीमा जो तर्जुमो अर्ज़ कयां। इन खां अॻु में गुज़ारिश आहे त मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम ते दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत करीमा ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह से इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू बेशक उहे शख्स जन ईमान आंदो व अमिलुस सालिहात ऐं उन खां पोइ वरी उन्हनि सालिह अमल भी कया। ॿ ॻाल्हियूं, पहिरियां ईमान पोइ सालिह अमल। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। उन ईमान आणण वारनि ऐं सालिह अमल करण वारनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला सारी मखलूक जे दिल में मोहब्बत पैदा कंदो आहे। यानी अल्लाह पाक जल जलालु अमन वालू यो इंतजाम कंदो आ त जन शख्सन जा अमल सही ऐं एतिक़ाद सही हुंदा आहिनि, पोइ उन्हनि माण्हुनि जी वरी अज़ खुद खुदा जे ख़ल्क़ जे दिल में मोहब्बत पैदा थी पवंदी आहे। इहा का मोहब्बत इश्तिहार जे ज़रिए कान, प्रोपगंडा जे ज़रिए कान, माण्हुनि खे ज़ोरी छिके आणण जे करे कान, बल्कि अल्लाह जे तरफ़ खां इहा खुदा जी मनशा हूंदी आहे जो अल्लाह तबारक व तआला जे सालिहन बानहन जी खुदा तबारक व तआला खुदा पांजे मखलूक जे दिल में मोहब्बत पैदा कंदो आहे। आओ इंशाअल्लाह ताला इन टिनी ॻाल्हियुनि जे बारे में तव्हांजे ख़िदमत गिरामी में अॼोकी हिन महफ़िल में ॿ टे ॻाल्हियूं पेश करण हाज़िर थियो आहियां। मेहरबानी करे इत्मीनान आराम सां वेही ॿुधण जी कोशिश कजो। हाणे सब खां पहिरीं पहिरीं ॻाल्हि आहे, इन्नल्लज़ीना आमनू बेशक उहे शख्स जन ईमान आंदो। पोइ ॿिए नंबर में वरी आहे व अमिलुस सालिहात जन सालिह अमल कया। अवां अंदाज़ो कयो त ईमान आणण जी केतिरी अहमियत आहे। हालांकि नमाज भी अमल सालिह आ, रोजो भी अमल सालिह आ, ज़कात भी अमल सालिह आ, हज भी अमल सालिह आ, खैरात भी अमल सालिह आ, तहज्जुद पढ़ण भी अमल सालिह आ, कैसा चंगाई करण भी सालिह कम हन। पर रब करीम नी सभनी कमन के बाद में बयान कयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब खां अव्वल ईमान के बयान फरमायो। इनमा असां के इहा समझाणी थी मिले, इनमा असां के इहो सबक थो मिले त बुनियाद आहे अकीदो। छा चओ? अकीदो। एतिक़ाद जो मिसाल ईअं आहे जेका तव्हां बिल्डिंग का महलात को बंगलो को कोट को किलो ठाहियो ऐं हुन जो बुनियाद तव्हीं मज़बूत रखो, एतिरो मज़बूत रखो जंहिंजी का हद न हुजे। पोइ उनखे 2 माड़ ठाहियो, 5 माड़ ठाहियो, 10 माड़ ठाहियो, हुनखे तूफ़ान लोॾा कुझु बि न करे सघंदा, ज़लज़ले में बि न करंदो। इन्ही जे करे त हुन जो बुनियाद मज़बूत आहे। पर तव्हां मथे पत्थर हलायो, सीमेंट हलायो, बुनियाद हुन जो वारीअ ते हूंदो, कच्ची ज़मीन ते हूंदो, हेठि हूंदो ई कोन को, हिकिड़े लोॾे सां मुजादा धड़ाम करे किरी पवंदो। उहा सॼो कोट किलो महलात ख़तम थी
थींदी बुनियाद मजबूत आ त इमारत भी मजबूत आ जे बुनियाद कमजोर आ त इमारत भी कमजोर आ एड़े तरीके से मोमिन मुसलमान जे लाइ जेकॾहिं एतकाद हुन जो सही आ त पोइ हुन जी नमाज भी सही, रोज़ो भी सही, हज भी सही, ज़कात भी सही, खैरात भी सही, तहज्जुद भी सही, तबलीग भी सही, इरशाद भी सही, सब गालियूं सही थी पवंदियूं पर जेकॾहिं खुदा न ख़ास्ता हुन जे अक़ीदे में खलल आ, एतकाद में रोलो आ त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखजा हुन जी का बि इबादत अल्लाह जे दरबार में क़बूल नाहे नाहे नाहे। अकीदो दुरुस्त हुजे, एतकाद दुरुस्त हुजे, अकीदो ही एतकाद मुसलमान जे लाइ बुनियादी शय आ। उन एतकाद के मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अवीं पंहिंजो मज़बूत बनाइण जी कोशिश कयो, उन्ही में खलल न आणियो। अॼो के हिन दौर जे अंदर तव्हां खे माण्हू अहिड़ा मिलंदा जेके तव्हां खे तरगीब ॾियारींदा, रग़बत ॾियारींदा, अव्हां खे चवंदा बाबा नमाज़ूं पढ़ो, मस्जिदनि में हलो, वुज़ू सिखो, फलाणो नेकी जो कम कयो। असीं भी इहो ई कम ॿुधाईंदा आहियूं, इन्ही खां मनो कोन कंदा आहियूं, असीं भी तव्हां खे इहा दावत ॾींदा आहियूं पर उहे माण्हू नमाज, रोज़े, हज, तबलीग जे आड़ में अवां जा एतकाद खराब कंदा हन, अकीदन में खलल विझंदा हन। पोइ याद रखजा सोहणा जॾहिं अकीदे में खलल पइजी वियो त तुंहिंजी इबादत कहीं कम जी कान्हे। अल्लाह जे कुरान अग में ॾिसो त एतकाद जी ॻाल्हि कई, इन्नल्लज़ीना आमनू, बेशक जन शख्सन ईमान आंदो। इते अव्वल ॻाल्हि आहे ईमान जी। ईमान छा के चइबो आहे? इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुन बिल क़ल्बे। ज़ुबान सां इक़रार कजे, उन शइ जी दिल में तस्दीक कजे। पोइ जेकॾहिं इक़रार ऐं तस्दीक हिक जहिड़ा थिया त तुंहिंजो ईमान मज़बूत आ। अल्लाह ते ईमान, अल्लाह जे रसूल ते ईमान, अल्लाह जे अॻियनि रसूलनि ते ईमान, मलाइकनि ते ईमान, आख़िरत ते ईमान, नफ़े ऐं नुक़सान अल्लाह जे हथ में आ, इन्ही ॻाल्हि ते ईमान। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जन्नत ते ईमान, जहन्नम ते ईमान, अल्लाह जे वलियनि जे बारे में ईमान, अल्लाह जे सालिहनि ॿारनि जे बारे में अक़ीदो। जेकॾहिं इन्ही मां कंहिं बि हिकिड़ी शइ में खलल पइजी वियो त याद रखजां ख़ुदा ताला के तुंहिंजे इबादत जी परवाह ई कान्हे का। मुंहिंजा सोना, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मां तव्हां जे ख़िदमत गिरामी में इन्ही ॻाल्हि ते ज़ोर इन्ही जे करे थो ॾियां जो अल्लाह तबारक व तआला ऐं अल्लाह जे रसूल सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ही शय जी अहमियत बयान कई आ। ऐं मां तव्हां खे हिकिड़ो हदीस जो वाक़ियो अर्ज़ कंदुसि, अवां उन ते गौर कयो त अल्लाह पाक रुगो अक़ीदे सुठे हुजण जे करे बख़्शे छॾियो ऐं हुन जी नेकी हिकिड़ी बि कान्हे। ऐं वरी आउं तव्हां खे इहो बि ॿुधायां थो, हिकिड़ो हमराह अहिड़ो हो जंहिंजे नेकिन जी हद ई कान ही 6 लख साल नेकियूं कयूं हुयूं। घणा साल? ॾाढे त चओ 6 लख इबादत में गुज़ारियई। अक़ीदे में खलल पइजी, इबादत ज़रा ज़रा थी वियसि। अवां गौर कयो ऐं मां तव्हां जे आॾो महबूब पाक जी हदीस पाक अर्ज़ कंदुसि। सभई मूंसां गॾिजी चओ, सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हिकिड़ो अजनबी शख्स आयो आ, धारियो शख्स आयो आ जेके मदीने शरीफ में केरु सुञाणे ई कोन पियो। कपड़ा फाटल, वार टिड़ियल पखिड़ियल, शकिल जो सादड़ो,
अलाए किथों जो माण्हू मुझे हबीब करीम जे आॾो वेही अर्ज़ के सोना मां मुसलमान थियण आयो आहियां। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके फौरन दीन में दाखिल फरमाए, पांजे उम्मत में शामिल फरमाए, कलमे शरीफ जी तलकीन करे। अल्लाह पाक जे हबीब करीम उनके मुबारक ॾिनी। मुंहिंजा दोस्तन हुन खां नालो पुछऊं, न ज़ात पुछऊं, न ॻोठ पुछऊं, न कबीलो पुछऊं। मदीने जो केर बि माण्हू उनखे कोन पियो सुञाणे। अलाए किथां जो आहे, मिस्कीन आहे, ग़रीबी हाल में आहे, पर मुंहिंजे हबीब करीम उनखे पंहिंजे उम्मत में शामिल फरमायो आहे। उन खां हाल अहवाल वठी ख़ुश ख़ैराफ़ियत करे ॿियनि सां ॻाल्हाए वरी नबी करीम हिन ॾे मुतवज्जह थिया। पाण इरशाद फरमाइनि था, वदा ओ नवा मुसलमान ॾे ख़बर तुंहिंजी शादी आहे या न। अर्ज़ कई क़िबला मूंखे माइटनि शादी कान कराई आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो, तूं शादी कंदे? सब को पंहिंजे हाल जी ॻाल्हि कंदो आहे। उन पंहिंजे हाल खे ॾिसी मूंखे माइटनि भाइरनि सौटनि मासातनि मारोटनि कान कराई, हिते त केरु सुञाणे कोन थो, केरु शादी कराईंदो। सोणे नबी करीम ॾे निमाणियूं अखियूं खणी निहारे अर्ज़ कई त क़िबला मूं मिस्कीन खे केरु शादी कराईंदो। ॻाल्हि सची आहे। जमल हुन इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे हबीब करीम खे चई त सोना केरु मूंखे शादी कराईंदो। अल्लाह जे हबीब करीम फरमायो, जेको चवे थो उहो शादी कराईंदे। जेको चवे थो फरमाए थो उहो सही ठीकु आहे। जे महिरबानी थींदी त पोइ मां ॿुधाए रहिया। कुर्बान वञा अल्लाह जे हबीब तां। मुझे सोने साईं पंहिंजे जमात ॾे नज़र फरमाई आहे। परवाना वेठा हा, सिर कुर्बान करण वारा वेठा हा, ॿार बच्चा घर सभु नबी करीम जे नाले तां कुर्बान करण वारा वेठा हा। असां वांगुरु नाले जा मुसलमान कोन। उहे हुआ जेके मुंहिंजे महबूब जे इशारे जो इंतज़ार कंदा। हबीबन करीमल पंहिंजे गुलामन ने नजर फेराए, पाण कंहिंजो नालो कोन खयो, फलाना 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 न, बलक नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो, आहे को जो हिन मिस्कीन खे शादी कराए, उन जे एवज़ में मां मोहम्मद करीम खां जन्नत ख़रीद करे। छा ख़रीद करे? अजो को मुल्लो हुजे हा त चवे हा साईं जन्नत ॾींदो अलाह, जन्नत ॾींदो रब साईं। निमाज़ूं पढ़ंदुसि, हज कंदुसि, मस्जिदनि में तहजुद इशराक ख़ैर ख़ैरातूं नेकी जा कम कंदुसि त रब ॾींदो। बाक़ी हाणे तव्हां वटां किथां मिलंदी? न, साहबा जो अक़ीदो आहे त जन्नत मुंहिंजे महबूब करीम जे खाॿे हथ जो खेल आहे। का वरी ॻाल्हि कान्हे। रसूलुल्लाह जे करे चवे फलाणा तूं जन्नती त हो यकीनन जन्नती आहे। मुझे हबीब इशारो कयो, अबू बकर तू जन्नती, उमर तू जन्नती, उस्मान तू जन्नती, अली तू जन्नती, तलहा तू जन्नती, साद तू जन्नती, फलाना फलाना तू जन्नती। आलम इस्लाम जो अकीदो आ, पूरी दुनिया जा उलमा मुत्तफ़िक़ आहिनि। जन ॾहनि खुशकिस्मत सहाबन जा मुझे सोने नबी करीम नाला खया, उनके चइबो आहे अशरतुल मुबशरीन। उन्हनि जे जन्नती हुजण में वार जेतिरो भी शक कोने, पक सां जन्नती आहे। छा ख्याल आहे? तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? जन्नती आहिनि। इन्ही जे करे जन्नती आहिनि जो मुंहिंजे महबूब जन्नत जे मालिक ॿुधायो आहे, जंहिंजे हथ में जन्नत आहे। मुझा सोना मुझा भा
अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमल ये लफ्ज़ फरमाया त हिन के को शादी कराए ऐं उन जे एवज़ में मुखा जन्नत खरीद करे। मुझे महबूब करीम जे सहाबा किराम मां हिकड़ो सहाबी उथी वेठो, उनके खबर ही त मुझे घर में नौजवान न्याणी आ। मुझा दोस्त उथड़ी हबीबन के जे किबला चंद मिनट जी मोकल दे घरा थी अचा तो पियो। मुझा दोस्त सिधो पांजे घरवारी के कुंड में वठी गालाण लगो। उन जी नौजवान न्याणी बालिग वेठी ही, उन जो डिठो त बाबो ऐं अम्मा हिकड़े पासे पाण में गालाइन था। छोकरी के तजस्सुस थियो, कन्नड़ो दई बुधाई त वो पांजो साहबी पांजी घरवारी के पे चवे हिकड़ो अजनबी आ, नौ मुसलमान आ, जात जी खबर काने, सादड़ो आ, मुहांडरे जो भी कोझड़ो आ, कपड़ा भी फाटल हल, पर सौदो सस्तो आ। नबी सही चवे तो इनके शादी करायो तो जन्नत जा। ज़ाल चस्प मुखा छो तो पुछी, सस्तो सौदो ही करे अची हा कि पुछा इनी जे करे थो त हो सादड़ो आ, न्याणी खो भला पुछऊं, उहा बि अखल आखिर वात वकील आ। अल्लाह अकबर कबीरा। खुदा जो कसम आ, मुझे महबूब करीम जे गुलामन जो सजो घर रुई बख्त वारो आ। उते तरबियत अहिड़ी ही गुलामन के, सबक ही अहिड़ो मिलंदो हो नबी पाक जे परवानन के, जो मुझा दाहू पान अबो अम्मा त घोर थींदा हा, पर बच्चा बि घोर पिया थींदा। अफसोस न नमाज पढ़ी, न रोजो रखी, न हज करी, न ज़कात दी, न को मुजादा नेकी, न को चावरी गिला करी असहाबन किरामन जी। साहबा मुझे महबूब जा परवाना, जन के अल्लाह जो कुरान सारा है। इन्नल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। वाह कुरान तो ता कुर्बान हो जा। कुरान शरीफ कसर छड़ी कान इन्नल्लज़ीना आमनू, उहे शख्स जन मुझे बिछड़े मोहम्मद करीम ते ईमान आंदो। इन्नल्लज़ीना आमनू वहाजरू, जन मुझे मुस्तफा करीम सां गजी हिजरत कई, वजाहदू ऐं अल्लाह जे राह में जिहाद कयो, बिअम्वालिहिम व अनफुसिहिम, पांजा माल भी कुर्बान कयो त पांजू जानू भी कुर्बान कयो। अल्लाह ताला फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाहि, बुधी छजो मां रब पाण थो चवां त इन्हन मुहम्मद करीम जे गुलामन जो मां रब वट तमाम वडो दर्जो आ। अदा जह कारीगर हे मिनारो ठायो हूंदो न, मां त चवां तो हल केॾो वडो आ, पर कारीगर चवंदो मुफ्ती मूं हेड़ा कई ठाया, हिन खां अञा वॾा ठाया। ईअं न सही, मुंहिंजे नज़र में त वॾो आ, पर जंहिं ठाहियो आ उहो चवंदो हेड़ा मूं कई ठाया, हिन खां कई वॾा मूं ठाया। कारीगर जे नज़र में का बि शइ वॾी न हूंदी आ, अल्लाह जे आॾो केरु वॾो आ। छा चवंदा हो? अल्लाह अकबर चओ। छा चवंदा हो? अल्लाह अकबर। सभिनी खां ख़ुदा वॾो आ। जेको अकबर आ, ख़ुदा वॾो आ, उहो तो चवे आज़म दरजतन इंदल्लाह, मां रब अल्लाह अकबर आहियां, पर ॿुधी छॾियो मां मुहम्मद करीम जे गुलामन जो दर्जो तमाम वॾो कयो आ। इनी लफ़्ज़ ते जेकॾहिं गौर कजे ख़ुदा जो कसम पोइ बस खुदा जे नजर में का शय वडी कान्हे, पर सरकार जे गुलामन जो दर्जो रब तो चे आज़म। रुगो वडो न, तमाम वडो। हिकड़ो हुंदो आ वडो, बियो हुंदो आ
तमाम वडो अल्लाह ताला इस्म तफजील जो सी वो इस्तेमाल फरमायो आज़म दरजतन इंदल्लाह उन जो दर्जो मा अल्लाह ताला वट वडो आखिर फरमाए तो ओला उलाइका आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइजून बुधी छजो इहे कामयाब अथव आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइजून इन जो दर्जो मा रब वट वडो आ इहे कामयाब अथव कामयाब जेके कामयाबी जो सर्टिफिकेट खुदा तबारक व तआला ने ओ अदा तू मथो हणी 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 पाण के बर्बाद कर तू पांजी तबाही कदे मुस्तफा जे गुलामन जी कामयाबी के कुछ न तो करे सकी खबरदार खबरदार पांजी जुबान संभाले ॻाल्हाए जा महबूब जे परवानन सहाबन किरामन जे बारे में कदहीं भी मुझा दोस्त हिकड़े वार जेतरो भी बेअदबी जो न सोच जा ओए मुझे महबूब करीम जा प्यारा अजकल में पीर हम दुनिया में घना हर एक पीर के पांजो मुरीद प्यारो अब आहे या ना है मुझा दोस्त सबको पीर पांजे मुरीद के भाईंदो आ ऐं सब पीर पांजे खलीफन के वधीक भाईंदा हन मुझा दोस्त अजीज ये पीर दुनिया जा भली पांजे मुरीदन के भाइन उन जी भली इज्जत कन ऐं हक आ जेको पांजे मुर्शिद ऐं पीर ऐं पांजे मुर्शिद जे दरबार सा अकीदत अदब थो करे मुर्शिद सा हुन के मोहब्बत हुंदी आ मुर्शिद हुनी सा मोहब्बत कंदो आ जे दुनिया जे पीर के मुरीद सा मोहब्बत आ छा रसूलुल्लाह के पांजे मुरीदन सा मोहब्बत कान हुई के चौना जो के पीर जो नालो खणी खण तो फलाने पीर जा मुरीद मां नालो कोन तो खणा मथा को चिड़ी पवे के पीर जो हिकड़े जो खणी नालो खण एक्स वाई जेड केड़ो भी हुजे नालो खणी खण अब फलाने पीर जा मुरीद पीर सा वफादार ना हन त मोचड़ा खाइंदे अरे तू असा जे साईं जे ला ऐं साईं जे जमायत जे ला तो चवी त फलाणे जा पीर जा मुरीद फलाणे पीर सा वफादार ना हन जिथे गड पे पादर खाइंदे मुजा दोस्त जी सजा मिलंदई हिकड़े पीर जो मुरीद जे कदे कहे मुर्शिद जे सा वफादार ना है ऐं तू तानो हणी त मानू कावड़ जी पवन था ऐं कावड़ जण घुरजे भी अदा जे करे मुर्शिद वठे तो त मुर्शिद वठण खां पो वफादार छो न थींदो मुर्शिद वठ बोई न जे लाया मुरीद थे बोई न जे लाया तरीक़त ऐं मुझा दोस्त मोहब्बत वारन जो तो चवड़ा त अल मुरीद कल मय्यत छा अल मुरीद कल मय्यत मुरीद मोए जे मिसला मोए के हेडे फेराए तड़ु दे दफन कर देर कर जनाजो पढ़ न थी अचे जे रसूलुल्लाह जा मुरीद रसूलुल्लाह जा वफादार न हुजन हा त क़यामत ताईं कह पीर जो मुरीद वफादार न हुजे हा पीर जा अजो के दुनिया में वफादार आहिन इन जे करे जो सबक मिलियो आ जो रसूलुल्लाह जा मुरीद वफादार हुआ हां या न या रस्म शुरू खां न पवे हा त जो के रसा के सिखारे हा या रस्म न हुजे हा त केर असा के समझाए हा मुझा दोस्त अजीज मुझा मिठड़ा भा चबो आ सिंधी में अदा विकाणल घोड़न जा अग केड़ा हाँ जेको घोड़ो विकामी वयो उन जो मुल न थींदो आ जेको मुरीद कहे मुर्शिद जे दर ते विकामी वींदो आ खुदा जो कसम हुन जो को मुल न हुंदो आ वो मुर्शिद जे हवाले हुंदो आ उन जी वाग पीर जे हवाले हुंदी आ पर मुझा सोना मां या गाल अलाए तवा जे आडो कया तो वणे वथी अलाए कान पर गाल बुधो या गाल समझ में उनी के इंदी जेको पीर वारो हुंदो बे पीरे के खबर न पवंदो के खबर पवंदी है बे पीरे के खबर पवंदी साईं
हिकिड़ो पंजाब जो बुजुर्ग हो हजरत ख्वाजा शेर मोहम्मद शर्कपुरी, वॾो कामिल वली हो। उन्हीं के हिकिड़े मौलवी चयो, पीर साहब मैंने बड़े बड़े पीर देखे, बड़े बड़े पीर देखे, कुछ भी नहीं, ये खाली ढोंग है, पीरी मुरीदी का ढोंग है। मैंने बड़े बड़े पीर देखे, मैंने देखे, बड़े बड़े देखे। बुजुर्ग खामोश करे बैठो। अल्लाह जा बाना साबरी न थींदा। हिकर चई, ॿीहर चई, टीहर चई, मैंने बड़े बड़े पीर देखे। आखिर जरी बटे दफा चीते पीर साहब जो, हाँ भाई तूने बड़े बड़े पीर देखे, तुझे किसी पीर ने नहीं देखा। छा चयई? सिंधी में ॿुधाया साईं, मां वॾा वॾा पीर ॾिठा, वॾा वॾा पीर ॾिठा, कुछ भी कोने मिड़ई ढोंगा। पीर साहब चयो, हाओ अदा तू या ॻाल्हि तॾहिं थो करीं जो तो पीर ॾिठा, पर तोखे कंहिं पीर कोन ॾिठो। जे तोखे को पीर ॾिसे हा त या ॻाल्हि करे ई कान। निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। मां तो चवा रसूलुल्लाह जहिड़ो दुनिया में पीर कोन्हे, त मुहम्मद करीम जे सहाबा जहिड़ो वरी मुरीद कोन्हे। मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात, उहो नबिया, उहो रसूला, जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ 1.25 लख नबी सगोरा दुआऊं घुरंदा विया। मूसा कलीमुल्लाह जहिड़ो नबी आहे, उहो बि ख़ुदा तबारक व तआला जी दरबार में दुआ घुरे थो, मुंहिंजा मौला मूंखे मुहम्मद मीर जो उम्मती बणाए। छा ॾिठो हो मूसा? ॿुधायां? चओ त ॿुधायां। छा ॾिठो है? हजरत मूसा अलैहिस्सलाम जंहिं इलाके में रहंदो हो, शाम वारे इलाके में, उन्हीं इलाके में मुझे महबूब करीम जे ॾाॾनि मां 2000 साल अॻु में, छो त मूसा अलैहिस्सलाम ऐं नबी पाक जे विच ते 2000 सालनि जो मुफ़ासिलो आहे। इनखे ॿधे सदायत वारा बेचारो झलियूं वेठो आहे, उम्मीदवार आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चौ चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत मूसा ऐं मुझे नबी करीम जे ज़माने पाक में 2000 साल जो मुफ़ासिलो आहे। जंहिं इलाके में मूसा अलैहिस्सलाम रहंदो आहे, उन्हीं इलाके में मुझे महबूब पाक जे ॾाॾे जे ॾाॾे जे ॾाॾे जो पड़ ॾाॾो, जंहिंजो नालो हो हजरत अदनान। छा नालो हुस? हजरत अदनान। ऐन दाल नून अलिफ नून, अदनान। साईं जी पीढ़ी ॾिसंदो न त इहो नालो मथे ईंदो। उहो पंहिंजे माइटनि सां, कुरैशियुनि सां, मके वारनि सां कंहिं ॻाल्हि ते कावड़ जी लॾो खणी खई, सिधो उन्हीं मुल्क में रहियो जाते मूसा अलैहिस्सलाम रहंदो। मुड़ुस कुझु मिड़ई बहादुर हो। अल्लाह से उनखे 10 पुट ॾिना हा, 10 ई पुट शींहं जहिड़ा। उते बनी इसराइलनि सां कंहिं ॻाल्हि ते तकरार थी पियुसि, झेड़ो थियो कंहिं खूह ते। उन्हीं झेड़े जे करे खुदा पाक जे फज़ल सां हज़ारे औदा मथे वारा, पटके वारा, वो मथे वारा, वो सोना कचहरी करण आया हो, ॿुधण आया हो। हेॾे निहारियो सोना, सोहणो मटको, सोहणी सुहारी, सोहणा वार, हेॾे निहार, हेॾे। तूं त न ॻाल्हाए, तूं ॻाल्हाईंदसि त पोइ बि ॻाल्हाईंदो न, तूं न ॻाल्हाइसि पाण ई बसि कंदो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तकरार थी पियो 10 ॼणा 11 पीउ ओॾो 1000 माण्हू जंग लगी। नतीजो यो निकतो जो 2000 माण्हुनि खे शिकस्त मिली वई। अदनान कामयाब थियो। काॾे 10 माण्हू काॾे 2000 माण्हू। कम मिन फ़ियतिन कलीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतम बिइज़्निल्लाह। रब चंदो आयो मां अल्लाह जी मर्ज़ी आ थोरी जमात खे घणी जमात ते मां फतह ॾींदो आहियां। खैर जॾहिं शिकस्त खाधऊं त सब वफ़द वठी हज़रत मूसा वटि विया। मूसा वटि विया, साईं असीं तुंहिंजा मुरीद, तुंहिंजा उम्मती, तुंहिंजा माइट, तुंहिंजा पाड़ेसरी, हे अलाए काॾों 7 मुल्क लताड़े हिते आयो आहे। असांखे तपाए खयो अथई, अहिड़ो विढ़ियो आहे जो असांखे 10 ॼणनि शिकस्त ॾिनी आहे। 1000 माण्हू बेइज़्ता थी शिकस्त खाई आया आहियूं। हाणे ॿी वाह कान्हे, तूं का दुआ कर, पिट करीस को पिटीस त इहो शिकस्त खाए असांजी कामयाबी थी। मूसा अलैहिस्सलाम खे सुभाणे अचिजो। बे दिहाड़े ते आया। हजरत मूसा जी आदत हुंदी हुई वुजू करे, तड़ करे, वुजू करे, कपड़ा मटाए, बरकातू नफल पढ़ी, जेका भी दुआ घुरंदो सा कबूल थी वेंदी। हाणे मूसा अलैहिस्सलाम इरादो कयो त मानी अदनान खे पिटिया, मुझे माण्हुनि खे तंग कयो थस। अल्लाह जे नबी सगोरे तड़ कयो, वुजू कयो, कपड़ा मटाया, बरकातू नफल पढ़ी, कौम खे जियां चो वेहो हथ खणो। अल्लाह जे नबी अञा हथ कोन खया। रब्बुल आलमीन जिब्रील खे मोकिलियो। ओ जिब्रील भॼो वञ, वञी मुंहिंजे सोहणे कलीमुल्लाह खे चओ, ओ मुंहिंजा कलीमुल्लाह, मां तुंहिंजी कॾहिं बि दुआ रद्द कान कई आहे। जेको बि घुरंदो आहे सो मां तोखे ॾींदो आहियां, पर मां अॻुवाट ॿुधायां थो मतां ॾुख चई अदनान जे ला बद दुआ न घुरजा, को न कबूल कंदो सा। मता हथड़ा खणी वरी मोटाया है त संगत में दुख थी पवंदो न सही। तंहिंजे करे आ दुख न थई अॻे ई चवां थो त न को हथ खणजा, न को कबूल कंदो सा। हजरत मूसा बस खणी गई। अल्लाह जो नबी आ, फरमा बरदार आ, नफ्स परस्त कोने। अल्लाह पाक जी दरबार में सर्ब सुजूद थी करे ची, मौला मूं बस कई, पर ॿुधाए इन अदनान में मणिया केड़ी आ। आखिर जो मुंहिंजी दुआ रद्द थो करी, नथो कबूल करी, इनी में आहे छा? अल्लाह ताला फरमायो, वदा तो फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ प्यारा अदनान, बी ओ प्यारा मूसा, बी काब गाल काने, बस इहा गाला वडी गाला जो इन जी पेशानी में मां मिठे मुहम्मद करीम जो नूर रखियो आ। यो मुझे हबीब करीम जे ॾाॾनि में पड़ ॾाढो आ। इन्हीअ जे नस्ल मां जे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात तशरीफ फरमा थींदा। पो जाते मोहम्मद करीम जो नूर हूंदो आ, उते बर्बादी कान हूंदी आ, उते आबादी हूंदी आ। अल्लाह अकबर कबीरा। जमल मूसा अलैहिस्सलाम के आ खबर पई, तमल अल्लाह से के चे, मुंहिंजा मौला इहो तुंहिंजो हबीब जेको अचण वारो आ, मूंखे उन जो उम्मती बणा, मुखे उन जो उम्मती बना। पर अल्लाह ताला फरमायो, मुझा मूसा, मूं पंहिंजे महबूब जे उम्मत जे ला जेका जमात मुंतखब कई आ, सा बाद में अचण वारी आ। या ज़ाहिरी तरह तो के सादत नसीब कान थी थे, पर तुझी तमन्ना पांची जगह ते आ। मुझा दोस्त बुधाए त सही, वो पैगंबर करीम जे मुरीद हुजण जे ला, उम्मती हुजण जे ला अल्लाह जा नबी दुआऊं घुरंदा विया। अल्लाह पाक उनी महबूब लाए जेका जमाअत मुंतखब कई सा वफादार हूंदा या बेवफा। असाजा मुर्शिद करीम हजरत रोजे वारा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइंदा हा, मलफूजा शरीफ में लिखियल आ त अल्लाह पाक मुंहिंजा मुरीद अब मुखे चूंडे ॾिना,
मुझे सिलसिले में मुझे तरीके में उहा जमात इंदी जेका अज़ल खां रब करीम मुंतखब करे चूंडे मुखे नसीब कया हन। पाण फरमाइन था मुझे तरीके में बदबख्त इंदो ही कोन को मुझे तरीके में नेक बख्त इंदा। अरे हिकड़े वली जी जमात में अल्लाह इंतखाब करे नेकन के मुंतखब थो करे। छा रसूलुल्लाह जी जमात जेके रसूलुल्लाह जा वफादार हुजूर सां गड हुजूर ते सिर ॾियण वारा महबूब जे मथा हर शय कुर्बान करण वारा जंहिंजी अल्लाह कुरान में तारीफ़ करे छा उहे वफादार कोन हूंदा? रब जो कसम आ सॼो जग हिकड़े पासे मुस्तफा जो हिकु सहाबी हिकड़े पासे। या रसूल अल्लाह हक चार यार मुझा सा सोना साईं मां ये गालियों तो के मुख्तलिफ अंदाज में इन्हीं जे करे तो बुधाया मां पारी चई छड़ियो आ त एतकाद दुरुस्त कर। छा ॾाढे त चओ अकीदो अकीदो दुरुस्त कर। सरकार जे बारे में सरकार जे गुलामन जे बारे में मुझे महबूब करीम जे गुलाम पांजी न्याणीअ खे चयो याद आ फिर आया से ज़ाल चुस हाओ करे अची हाय ते छो आयो आ जे कोझड़ो आ कारड़ो आ सादड़ो आ न्याणी खां पुछण भी जरूरी आ। जमल न्याणीअ जे कन ते आ ख़बर पई त रिढ़ी अची वेझो थी ओ मुझा अब्बा ओ मुझी अम्मा तव्हां जेका गाल कई असां ॿुधी आ अम्मा ॿुधी थी हा पो मां त तुंहिंजो ख्याल थो कयां हो सादड़ो आ कोझड़ो आ रंग जो कोझड़ो आ गरीबड़ो आ मिसकीनड़ो आ तंहिंजे करे अलाए तूं उनखे क़बूल कंदी अलाए कान। न्याणीअ जेका वर्दी ॾिनी सा मज़ेदार आ। उर्दू शायर वरी उन्हीं के उर्दू में बयान कया। छोकरी पे चे मैंने माना शक्ल सादी और रंग उसका माद है पर भेजने वाला उसी को 14वीं का चांद है। मैंने माना शक्ल सादी रंग उसका माद है भेजने वाला उसी का 14वीं का चांद है। बराबर कोझो आ बराबर रंग जो सादड़ो आ बराबर मिसकीन आ पर ओ मुझा बाबा तोखे फख्र करण खपे कंहिंखे पीउ परणाईंदो आ कंहिंखे भाउ परणाईंदो आ कंहिंखे मामो परणाईंदो आ कंहिंजी शादी चाचो कराईंदो आ कंहिंजी मिटी माइटी अजीज कराईंदा आहिनि पर मुंहिंजो त भाग आ जो मुंहिंजी मिटी मुहम्मद रसूलुल्लाह थो कराए। मुझी मिट्री केर तो कराए चओ न रसूलुल्लाह। दुनिया जैसी तई हूंदी तारीख लिखंदी तो फलानी न्याणीअ जो रिश्तो रसूलुल्लाह करायो। वो मुझो तो वक्त सजे जहान का मथे थी यो न बाबा पीउ खुश थियो मां खुश थी अल्हम्दुलिल्लाह असी डना सूपे अलाए छोकरी अला छा सोचींदी पर यार न न मुजादा भागन वारन जा बच्चा भी भागन वारा जिथे न वक्त होंदो आ मुझा सोना उते घर में वक्त ही वक्त होंदो आ बदबख्ती हुंदी कान्हे का। मुझे हबीब करीम जी दरबार में ओ सहाबी खिलंदो आयो चंद मिनटन में चीचे किबला मु पांजी न्याणी इनी सहाबी के दिनी पान फरमाए तो न्याणी दिनी मु तो के जन्नत दी। अदा सोने साईं जथ में जन्नत आहे पुछ जो बिस्तरे वारन का बिस्तरे वारन का पुछो असा सा हलो असा सा हलो हलो अब मां आयो आ हिते ता के वाइज बधी कलाक 2 कलाक हलियो विंदुस ई न सही चवा मत ना दा नाला लिखायो मसा शाहपुर गड्या हलो छदा मोर साहब बच्चा बार बयान को बिंग करे तुझे पुछो लगावत यो केड़ो दीना वाइज थियो तकीर थी गाल नसीहती न नालो लिखायो असा सा हलो हलो वरी छा कोड़ो कूड़ सिखारण बाबा हलो केर न हलंदो भला जे नथा हलो तो भला नियत कयो तो हलंदा से माना नाहे हलणो त जोरी नियत कयो
अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो आमीन। मुझा सोना खबर तनी हिकमत केड़ी आ ताके कढन था गोठ मो छो वाइज करे हलिया वजन नसीहत करे हलिया वजन न हलो इनी जे करे हित जे करे तोखे न बद मजहबी जी इंजेक्शन हणंदा तोखे सुई हणंदा को गलत अकीदो से खारिंदी तो को चाचो हुंदी को मामो हुंदी को भाव हुंदी को पाड़ेसरी हुंदी चंदी छोरा छोती लुंडी खाई बनायो गलत थो दसई मुड़ जा इए ना हई तू बच्ची पौंदे पर मूर्गो तो बुंड कढनी नको को समझावई नको छा अकेलो हथ अची वने जिए वणे न तिए तोखे पट्टी बनाए 8 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं फेराए फेराए आखिरकार तोखे पक्को करे मोटाईंदा घर ईंदे घर में जहिड़ो यारी भी हराम आ उर्स भी हराम आ मिलाद भी हराम आ मुआ से छुटा वलियन ते छो था वञो कब्रुन ते छो था वञो अल्लाह जा बाना जेके पाण पंहिंजे लाइ कुछ करे विया मरण खां पोइ कुछ भी कोन कंदा अड़े तोखे बणा केड़ो लुंडी खाधो अगे त ये कोन है इहो घर मां निकरण जो नतीजो समझो था लाए न खबरदार जे मुझा सोना जे कढ लगा करीब इन मुझा दोस्त दीद ये बद अकीदा बद मजहब कई रंग सांडरो उठो तो सांडरो अला छाए सांडरो उठो तो अचे हाय जे अला छाए जे सांडरो सांडरो आहे छा जे सांडरो आ सांडरो आहे छा जे सांडरो आ बाबा एकड़ो जानवर डो नडड़ो पो दिसंदो त कमल पीलो त कमल नीरो त कमल साओ त कमल कारो रंग पियो मटींदो आ हालांकि आहे हिकड़ो पर रंग मटींदो आ मुझे हबीब करीम फरमायो आ थर में हथ अचेव न थर में किथे ॾाढे त चओ थर में हथ अचेव न त मुझे हबीबन करीम ने फरमा त पानी जी सांदारी बधी पुठियां लगी धक्को हणी मारीस नफल जो सवाब थी इन्हीं चंद्रे के मारण में सवाब छो अब इन्हीं के छो भला ओ मुझा दोस्त इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जो दोस्त जमल आड़ा हमें पे वयो तब बुलबुल वेचारड़ी पानी जे दुबे मां चोंब भरे पानी जा फुड़ा बाजे मथा हणे पई त खुदा जो मन खलील बची पवे ही वरी परे खां फूकू वठो जे इनी जे ला त मच्चो मचे त भली हो बरे नऊज़ बिल्लाह हालांकि वह बुलबुल भी खत्म थी वही उन जी पीढ़ी पई हले वो सांडरो भी खत्म थी उन जी पीढ़ी पई हले बुलबुल के खुदा बाग ऐं गुल नसीब कया हिन जे ला मुझे मदीने वारे साईं मोचड़ा रखी छजा हुजूर फरमाइन था जेको इनके मारींदो उनके मुझा दोस्तो अजीजो इनके एतरो सवाब मिलंदो मुझा दायो सांडरो रंग मटींदो आ हे बि रंग मटींदा अथव कमल केड़े रंग में त कमल केड़े रंग में खुदा करे ये रंग तू सुञाणी उस साजा उलमा विचारड़ा आलम सगोरा अवा के घणो ही समझाईंदा हन त रंग ॾिसी भुलजी न पवंदा पियो अवा पंहिंजी असलियत खे न छॾींदा कयो अवा पंहिंजे दोस्त दुश्मन खे मां तव्हां खे हिकिड़ो आख़िर में नुस्खो ॾसे वेंदुसि इंशाअल्लाह ताला उन ते अमल कंदो त तव्हां खे केरु गुमराह करे ई न सघंदो सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा दोस्त हुजूर करीम उन जी शादी कराई सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े सहाबी का घर खाली कराए उन जे हवाले कयो त जो की रात तू पांजे घर में गुजार ही रात तुझो घर तुझे हवाले तुझी कुआर तुझे हवाले ऊ पांजी कुआर सा रात घर गुजारे तो कुदरत मुझे खुदा जी अल्लाह जो शान आ सुबह जो मदीने शरीफ ते हमलो थियो आ महबूब करीम ऐलान करायो आ ओ मुसलमानो अल्लाह जे राह में सिर कुर्बान करण जे ला जंग ला तैयार थियो आधी रात जो टाइम आ पोए असर जो टाइम आ अजान वारे टाइम ते बिलाल पढ़ो डी दो घुमे बाबा हलो हलो सोने नबी सही सजायो आ त मुजाहिदन के चो त चो कुफर चो पासो हमलो पियो करे कुफर जो मुकाबलो करनो आ ही पाजे घर वारी सा रात पहरी शादी जी बाह बाह ते रखियो सतो पियो आ कन ते आवाज पिस त रसूलुल्लाह जो सद थियो आ ट्रप ॾई थी खड़ो थियो
आवाज त माई बि ॿुधो हो। माई इनखे बांह खां वठी जो काॾे थो वञी, चई आवाज कोन थी ॿुधी? चई हा ॿुधां थो, ॿुधां थी। चई पोइ मुंहिंजे हबीब जो सॾु थियो आहे ओॾे थो वञा। माई इम्तिहान पई वठेसि, इम्तिहान। मूं जहिड़ी कुआर पहिरीं रात तोते मयार कान्हे, ॿिया बि खोड़, छॾ तूं पाण पंहिंजी ज़िंदगी ख़ुशी जूं गुज़ारियूं, न वञ। मुंहिंजा दोस्त दीदो न अहिड़ो जवाब ॾिनो जेको इस्लाम जी तारीख़ में सोनरी हरफनि सां लिखियो पियो आहे। मुंहिंजे महबूब करीम जे नए मुस्लमान परवाने जंहिं अञा न निमाज़ पढ़ी आहे, न रोज़ो रखियो आहे, न हज कयो आहे, न तहज्जुद पढ़ियो आहे, न इशराक कयो आहे, का बि इबादत कान कई आहे, कल्ह मुस्लमान थियो आहे। उन पंहिंजे घरवारी खे जवाब ॾिनो त तो जहिड़ूं खोड़ कुआरियूं मुस्तफा जे नाले ते कुर्बान करण जे लाइ तयार आहियां। जेकॾहिं ख़ुशीअ सां मोकल ॾे त वञा, जे मोकल न ॾींदी त तलाक ॾेई बि वेंदोसां, पर रसूलुल्लाह खे कोन छॾींदुसि। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चारिया। हबीबन करीमन अलैहिस्सलाम जी उहा जेका सहाबियाणी मुस्लमान औरत ही, उन खिली ॾिनो, उन चयो त इहो ई मूंखे तोखां ॿुधणो हो त तुंहिंजो केतिरो अक़ीदो आहे, मूंखे प्यारो थो करी या साईं खे। तॾहिं अॻुवाट पुछो थो मां, जेकॾहिं ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे चवण ते रही पवी हा त वरी तलाक जो मुतालबो मां कयां हा। अहिड़ो बुज़दिल मुड़ुस मूंखे बि न खपे। मूंखे त उहो खपे जेको सिर तिरी ते रखी रसूलुल्लाह तां घोर थिए। हा न दादा, सहाबन सिर घोरिया या न? मवाली तूं त ॾंडो कूंडो बि कोन थो घोरे सघी, इहो बि नथो छॾी त भला खणी ॾंडे कूंडे मां हथ कढां, यार शरीयत में हराम आहे, इस्लाम में नाजाइज़ आहे। ॾंडे कूंडे मां पचर नथो छॾी, वरी गिला उन्हनि जी थो करी जिन खे रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात सां बे इंतहा मोहब्बत हुई। उन्हनि जहिड़ो दुनिया में ॿियो थियो ई कोन, न को थींदो। उन्हनि जे सदके त असां वटि दीन पहुतो, उन्हनि जे कुर्बाननि जे सदके असां मुस्लमान थिया आहियूं, उन्हनि जे कुर्बाननि जे सदके क़ुरान असां वटि आयो आहे, उन्हनि जे कुर्बाननि जे सदके मुजाहिद आहे, मस्जिदूं आबाद आहिनि, उन्हनि जे कुर्बाननि जे सदके असीं मुस्लमान पिया सॾायूं। ख़बरदार जेकॾहिं मुंहिंजे हबीब जे ग़ुलामनि लाइ कुझु ॻाल्हायो थी, मथां पंहिंजी पाड़ पटाए छॾी, ॿई जहान विञाए छॾी। अल्लाह जे महबूब जे ग़ुलामनि जो वॾो शान आहे। ज़ाल खां मोकिलाए तड़ तकड़ में उथियो, रात जो पंहिंजी घरवारी सां ज़िंदगी गुज़ारी आहे। शौक़ में ईअं निकितो जो हिन खां तड़ करणी विसरी वियो, सिधो अची मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जे सिफ़ में बीह रहियो। बिटाई सां चवंदो आशिक ज़हर पिया क वेहो ॾिसो विसकन घणो, कड़े ऐं कातिल जा हू हमेशह हेरा क लगन लव लतीफ़ चवे फना कया फेरा क पो तोड़ी चिकन चाक तब आह नसलन आमसी। जमल इश्क जो गलबो थींदो आहे, मोहब्बत जो गलबो थींदो आहे त हर शइ विसरी वेंदी आहे। हाओ न सही, माई सोहणी मेहर जो इश्क लॻुसि, दिले दे निहारे कोन त कच्चो अलाए पक्को आहे। हाओ न सही, का ख़बर ई कान पियसि त कच्चे में थी घिरा अलाए पक्के में थी घिरा। हुन जी नज़र काॾे ही चओ मेहर ॾे, काॾे हुई ॾाढे त चओ जरी जी मेहर ॾे जंहिंजी नज़र त उहा दरिया जे कुन में काहे पई, ऐं जंहिंजी मदीने वारे साईं ॾे नज़र हूंदी। हाँ चओ चओ, अड़े वीचारी माई ससुही हुई, उन्हीअ सां पुन्ह जो प्यार हो, ससुही जो पुनल सां प्यार हो। मुंहिंजा सोहणा जॾहिं हुन खां पुनल वियो हलियो त उहा वीचारी पंहिंजा सेज बिस्तरा हंध खुशू खटोला हर शइ छॾे कुर्बान थी ईअं निकिरी पई। मुंहिंजा दोस्त ईअं निकिरी पई जो हुनखे मुंहिंजा मायूं बायूं सम्झाइण वारियूं, पर का ॻाल्हि कान पई ॿुधे। उन जी नज़र हुजे त मूंखे पंहिंजो पुनल मिले। चओ न सुभान अल्लाह।
साईं मशहूरन वारा अल्लाह से हुनन जे जन्नत ते अल्लाह से हुन जे क़ब्र शरीफ ते रहमत जो नुज़ुल फरमाए। पाण फरमाईंदा हा अदा नको तुंहिंजो पुनहल विञायो आ नको तोखे पुनहल जो क़दुर आ। जेकॾहिं पुनहल विञाए जई हा ऐं पुनहल खे वोड़ी हा त ख़बर पई आ त पुनहल छा थींदो। ओ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो कुल्हे फाटो कंजरो मथो उघाड़ो भेनरो कुजाड़ो मुझो बुरे हिन बंभोर में पांजा अजीज पांजा मिट माइट छड़े हुआ वेचारी पुनव जे कढ लगी आ हुआ मेहर जे कढ लगी आ। हे त मजाजी इश्क हो दुनिया जो इश्क हो फना जो इश्क हो पर फना जे इश्क भी हुनन के अमर करे छो ऐं जेको हकीकी मोहम्मद अमीर जो अश्क हो तंजो त मिसाल दुनिया में लभंदो ही कोन को। सरकार जा सच्चा आशिक चओ न सुभान अल्लाह। हिकड़ो ज़ैद नाले सहाबिया पीउ जो नालो हो सकन हजरत ज़ैद बिन चओ चओ हजरत ज़ैद बिन सकन हिकड़ी लड़ाई में जख्मी थी। हुजूर से फरमायो त जेके गुज़ारे विया हन उन्हनि जा बि लाश खणी चो जख्मन के भी खणी चो त इलाज कयूं। अग में जेके गुज़ारे विया शहीद तन जा लाश अची रखियूं नबी साईं जे आॾो हाणे जख्मन के खणी आ जरी ज़ैद बिन सकन जे मथों पहुता त पिचारड़ो बेहाल हुजे। साहबन सगोरन सो ज़ैद तोखे खणी था हलऊं नबी करीम जे जल्दी कयो देर न कयो। उन बेचारे साहबी सगोरे हजरत ज़ैद बिन सकन के नबी करीम जी दरबार में खणी आया। हबीबन करीमन जे आॾो जी सुम्हारियूं बेचारे जा आखिरी पसाहा कुर्बान वञा रहमत लिल आलमीन ता मुझे हबीब करीम पंहिंजे गुलाम ॾे निहारे चयो ओ ज़ैद बिन सकन तू हाणे मुखां मोकलाइण वारो आ तो जेका आखिरी तमन्ना हुजे त ॿुधाए मां मोहम्मद करीम तुंहिंजी पूरी कयां। सजे जिस्म मां रत वही वियो आ पोयां हिॾकियूं पसाहन बस इजो हजो मोकलण वारो आ। साईं जे आॾो सुतो पियो आ। साईं पुछेस तो का तमन्ना हुजई त ॿुधाए। हजरत ज़ैद बिन सकन अखियूं खणी मथे मुंहिंजे हबीब खे जो कुमड़ा हिकड़ी तमन्ना है केड़ी ओ मुंहिंजा महबूब पंहिंजा कदम शरीफ अॻिते वधायो त मां तव्हांजे कदमन मुबारकन के चुम्मी ॾियां भली मुंहिंजो रूह तव्हांजे कदमन में कुर्बान थी वञे। वाह ज़ैद तो जो मुतालबो रहमत लिल आलमीन ता कुर्बान वञा। हबीब भी पंहिंजे आशिक जो अंगल पूरो कयो आ। नबी करीम पंहिंजा सुहिणा कदम शरीफ अॻिते वधाया। ज़ैद बिन सकन पंहिंजा चप ॾकंदा ॾकंदा मुंहिंजे हबीब करीम जे कदमनि ते रखिया चुम्मी ॾेई चवे पियो फुज़्तु बिरब्बिल काबते मूंखे काबे वारे रब जो कसम आ त अॼु मां कामयाब थी वियो आहियां। बस हुन जा ये लफ्ज़ हा ऐं हुन जो रूह परवाज़ थियो यानी हुन जे रूह जे परवाज़ीअ जो आखिरी टाइम रसूलुल्लाह जा कदम शरीफ तोखे केड़ी खबर मुझे हबीब जे गुलामन जी।